भाई अची वियो आहे ऐं बाजे खे बासन नेड़न में आहिनि नार कहिड़ी ईद मुबारक दिल बरवा मुखां धार कहिड़ी ईद मुबारक माहुन जा नाहिनि हार कहिड़ी ईद मुबारक बाकू न चुमी यार कहिड़ी ईद मुबारक छाजी ईद मुबारक कहिड़ी ईद मुबारक छाजी ईद मुबारक अरसे वॾे खमान पंहिंजो यार ॾिठो आहे मान यार ॾिठो आहे मान यार ॾिठो आहे बंदिया यको दीदार कहिड़ी ईद मुबारक बंदिया यको दीदार कहिड़ी ईद मुबारक बाबू चुनी यार कहिड़ी ईद मुबारक ईद मुबारक जानी ईद मुबारक तारा ईद सवगा सोना सगा कोन पाईंदुम कोन पाईंदुम कोन पाईंदुम कहिड़ा कया सींगार कहिड़ी ईद मुबारक बाकुर चुनी यार कहिड़ी ईद मुबारक दिल बरवा मुखां धार कहिड़ी ईद मुबारक छाजी ईद मुबारक दोस्त ईद मुबारक नहीं ईद मुबारक भाई आजकल जे लाइ जिनका पहिरीं परे हुया जेकी लॉकडाउन जी सूरत हाल में हिकु दीदार दर्शन खां महरूम आहिनि पर सभिनी जे रूह खे माना राहत पहुचाइण सवाल पुछण लाइ राहत पुछण लाइ हिकिड़ो नओं एल्बम में कलाम आहे साद आलवी साहिब जी म्यूज़िक आहे ऐं हिन एल्बम जो जेको आहे चीफ सिलेक्शन असांजो दोस्त हाजी मोहम्मद सालेह जागीराणी ऐं प्रोड्यूसर आहे इमरान चांडियो ऐं प्रोडक्शन हेड हिदर चंडोड़ो साहिब जो पाण हिन वक़्तु बाक़ाइदा मूवी रिकॉर्ड करे वेठो आहे रिकॉर्ड करे थो ऐं गॾोगॾु हीउ जेको आहे असांजो दोस्त GR सागर साहिब इहो बि कॾहिं कॾहिं असांखे सुठा सुठा आइडियाज़ कॉन्सेप्ट ॾींदो आहे पोइ असां उहे कॉन्सेप्ट चोरी करे कलाम ॻाईंदा आहियूं दोस्त सलाह सुठी ॾींदो आहे सलाह ते अमल करणु ज़रूरी आहे अहिड़ो असांजो उहे पहिरीं प्यारो रिकॉर्डिस्ट जानी जो लालचंद पाकिस्तानी लाल जो वॾो किरदारु आहे ओॾे सिंध टीवीअ ते बि लाल आहे हेॾे बि लाल आहे वाह वाह बसि ऐं जानी लाइ चवंदो आहे जानी बि लाल आहे अलाए छा जानी त बाबा कमाल आहे सॼे दोस्तनि खे सॼी संगत खे हिकु भेरो वरी चवंदासीं त जीअं तव्हां ॿ एल्बम असांजा ॿुधा भरपूर मोट ॾिनी ईअं हिन एल्बम में बि भरपूर मोट जा मुंतज़िर हूंदासीं हिन एल्बम में वरी हिकिड़ी सुठी ॻाल्हि इहा आहे त हिन भेरे इलाही बलोच दोस्तनि असांखे फरमाइश कई त बलोची कलाम रखो सो हिन एल्बम में बलोची कलाम ॻाए वाह वाह ऐं हिन एल्बम में इलाही दोस्तनि इहा फरमाइश कई कि सराइकी कलाम हुजे हिन एल्बम में सराइकी कलाम ॻाए वाह सही इलाही दोस्तनि चयो त मौला अली जे शान में कसीदो हुजे हिन एल्बम में कसीदो ॻाए ऐं ईद जो कलाम संगत चयो हुजे ईद मुबारक ईद जो कलाम ॻाए वो सालगिरह बालगिरह जो काते को धक्को चलियो न तो मैंने ये एल्बम में छठी जो कंदा हुया मतलब हेले साद लाइ कम वॾो आहे साद साहब बाक़ाइदा असांजो दोस्त महबूब दोस्त मां यार मां बंद किया ता पाए कमिट्स में साईं तव्हां पाए कमिट्स ॾियो असांखे न बिल्कुल टियों अटेम्प्ट आहे इंशाल्लाह उम्मीद इहा आहे त ॾाढो ज़बरदस्त जे ॾाढो सुठो एल्बम आहे सिलेक्शन ॾाढी स्ट्रॉन्ग आहे हेल हूअं बि पहिरें खां ॿियो बहितर हुयो ॿिए खां हाणे टियों इहा कोशिशि इहा आहे त बहितर हुजे बहितर खां बहितर हुजे मतिलबु ईद ते ही एल्बम अची वेंदो ईद ताईं यार इहे ई आहे अब हे अॼु अगरि वोकल फाइनल करनि था अब टे ॾींहं छॾे करे चौथे ॾींहं ते तव्हांजो फाइनल जवान पुट वाह ताड़ियूं ऐं ही वीडियो रिकॉर्ड ते रखी वञे जीअं अख़बार में ईंदो आहे न ही मुंहिंजो बयानु रिकॉर्ड ते रखी 8 9 10 11 12 तारीख़ ते तव्हांखे हाणे तव्हां लॉन्चिंग भली कहिड़ी बि रखो तव्हांजी 12 न साद तव्हांखे छा थो लॻे त माना हे वोकल अॼु न थी सघंदी आहे न वोकल थी साद भाई जी ॾाढी ज़बरदस्त म्यूज़िक आहे ऐं चवंदा आहिनि न जेको जंहिंसां सेट थी वेंदो आहे न उहो सेट थी वेंदो आहे असांखे बि साद भाई खां सवाइ किथे मज़ो नथो अचे ऐं साद भाई सां हिकिड़ो पंहिंजाइप वारो माहौल हूंदो आहे ऐं दोस्ताणो माहौल हूंदो आहे ऐं जेका बि सिलेक्शन खणी ईंदा आहियूं साद भाई चवंदो आहे परफेक्ट ज़बरदस्त मज़ो ईंदो आहे छो त हिक ॿिए जे ख़्यालनि खे सम्झूं था
ही एल्बम ॾाढो ज़बरदस्त आहे ऐं ही एल्बम असांजो 15 कलामनि ते मुश्तमिल आहे ॾींहों ॾींहुं पाण वधूं था अलाह अहिड़ो ॾींहुं बि ईंदो 100 कलाम में अच्छा जंहिं ॾींहुं तव्हां ईंदा हो जंहिं ॾींहुं तव्हांजी मोकल हूंदी आहे उन ॾींहुं सादक खे पेट में सूरु पवंदो आहे साईं अॼु माना लॉकडाउन आहे अॼु माना अॼु लॉकडाउन बि आहे अफ़्तारी बि थियल आहे पर हाणे ॾिसूं अफ़्तारी केसि ताईं थी हले जी सूरत आहे त भले पेट जेके वॾणा वेठा आहिनि उहे केरु उन्हनि जो तारीफ़ त करायो वीडियो दोस्त आहिनि तव्हांजा परस्तार आहिनि दोस्त वेठा दिलदार नालो पंहिंजो अमरलाल मंगवाणी अदो प्रदीप कुमार मंगवाणी तूं पहिरियों जेको जुमिलो चयो न हाणे वापसि कर ईअं न असांजे दोस्तनि पहिरीं पहिरां ऐं भरपूर वोट ॾींदा आहिनि हिन वक़्तु स्टूडियो में असांजा राग बि ॿुधंदा असांजा ख़्याल बि ॿुधंदा सो बहरहाल सॼी संगत खे चवंदासीं त हिन दफ़े बि एल्बम जीअं असां पहिरियां महिनत करे ॿ एल्बम आंदासीं भरपूर महिनत आहे हीअ ॾिसो था हीअ डायरी ॾेखारिया वञे हीअ डायरी आहे मुंहिंजी जेकी मां कलाम लिखंदो आहियां ऐं हिन में तव्हां महिनत ॾिसो था हिकु चकर लिखी वरी कट थियल आहे ॿियो चकर लिखी वरी ड्रायल आहे सो वॾी महिनत सां असां कलाम ही लिखिया आहिनि माना ईअं सम्झो त हीअ पेन सां न आहे लिखियल हीअ रतु सां लिखियल आहिनि सो बाबा आशिक़ जी रतु वलोड़जे थी न ज़हन जी रतु वलोड़जे थी ॾिसो था केॾी कटिंग थियल आहे माना हिकु भेरो कलाम लिखी वरी ड्रायूं था त हीअ जुमिलो सुठो नथो लॻे ॿीहर वरी हीअ जुमिलो सही न आहे त टीहर ऐं तव्हांखे ॾेखारियां त कहिड़ी महिनत आहे ॾिसो इरशाद हिकिड़ी ॿी ॻाल्हि मूंखे मैसेज ईंदा आहिनि इलाही ત્યારે इरशाद प्रोफेशनल थियो आहे या शौक़िया थियो आहे सिंगर साईं ॻाल्हि इहा आहे त प्रोफेशनल खां वधीक शौक़िया मां चवां थो त बहितर आहे छो त जंहिंखे शौक़ु हूंदो उहो ई प्रोफेशनल अॻिते पाणे थी पहिरियां शौक़ु लाज़मी आहे सो असां शौक़ में आहियूं सो ॾिसूं था फ़िलहालु राग रूह जी राहत आहे जेसि ताईं कंहिं सुठे फ़नकार खे ॿुधंदा न आहियूं मज़ो न ईंदो आहे सो असां बि कोशिशि कयूं था सुठो ॻाइण जी अलाह बहितर आहे पहिरें एल्बम में कसाई पकाई हुई ॿिए एल्बम में थोरी बहितर थी टे एल्बम में अञा बहितर थींदी चौथे एल्बम में अञा बदिली थींदी